हवाले सां हाजिया जा चंद कलमात पेश कया। हाणे लम्हो आहे जे लम्हे जे लाइ असां सभु दोस्त गॾु थिया आहियूं ऐं आउं गुज़ारिश कंदुसि सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान जे सेक्रेटरी मोहतरम साईं एजाज टिकाणी टिखड़ पब्लिकेशन जे सरवाण मोहतरम आकाश टिकड़ाई साहब खे पाण स्टेज ते अचनि ऐं जंहिं लम्हे लाइ असां गॾु थिया आहियूं रोनमाई आहे किताब जी इमरान हफ़ीज़ गंभीर जो किताबु आहे कहाणियुनि जो किताबु ऐं उन जो छापींदड़ मोहतरम मोर सागर साहब असांजे विच में मौजूदु आहे साहिल प्रिंटर्स जो फरवाण खे बि गुज़ारिश आहे मथे स्टेज ते अचनि ऐं मथे असांजा महिमान वेठा आहिनि उन जे अॻियां किताब गुलाबनि में ढकियल आहिनि ऐं अव्हां जे हथड़नि जे गुलाबनि सां असां अॼोके इन पहिरीं नशिस्त में किताब जी रोनमाई कंदासीं। किताब आहे इमरान हफ़ीज़ गंभीर जे कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ सभागी। अव्हां जे हथड़नि जे गुलाबनि में स्टेज ते गुलाबनि जे पंखड़ियुनि मां किताब कढी असांजा महिमान ऐं जेके दोस्त आहिनि उनखे गुज़ारिश कंदुसि मोहतरम आकाश टिकड़ाई साहब खे गुज़ारिश आहे पाण मथे अचनि। साजिदुल्ला गंभीर साहब साजिदुल्ला गंभीर साईं कुमार संगम साईं डॉक्टर कादर वेद मंकी साहब मथे स्टेज ते वेठा आहिनि। दोस्तों हिकिड़ो मिंता जो सिलसिलो आहे ऐं तव्हांजे हथड़नि जा जेके गुलाब आहिनि उहे हिन मिंता खे वधीक चार चंड लॻाईंदा। साईं आगा जान आगा मियां मुख्तार निज़ामाणी इमरान हफ़ीज़ गंभीर साहब के मिंता जे हवाले सां शील्ड ॾींदे ऐं सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान जे समूरनि दोस्तनि साथियुनि जो हिकु दफ़ो ॿीहर दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां ऐं यकीनन ही मंता ही पज़ीराई हौसला अफ़ज़ाई असांजे नौजवान नस्ल लाइ ऐं सिंधी ॿोली इल्म ऐं अदब जे हवाले सां हिकिड़ो उत्साह भरियो कदम साबित थींदी। फैज़ुल्ला गंभीर गर्व आहे थोरो वाह संभालजो। साईं मुख्तार सां अॻियां अचो थी आहे साईं कुमार मियां मुख्तार निज़ामाणी सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान ऐं अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन टनो मोहम्मद खान चैप्टर जो इंतहाई असांजो जाकोड़ी साथी ऐं समूरे साथियुनि जा वड़ सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान जे असांजे इंतहाई जाकोड़ी साथी मोहतरम डॉक्टर जमाल नासिर सोलंकी साहब खे गुज़ारिश कंदुसि पाण मोहतरम इमरान हफ़ीज़ गंभीर के लुंगी पाराइनि। डॉक्टर जमाल नासिर सोलंकी साहब इमरान हफ़ीज़ गंभीर साहब लाइ लुंगी जो तोहफ़ो खणी आया आहिनि। साईं एजाज़ुल्ला गंभीर जिते बि हुजे पाण वेझो थिए। एजाज़ुल्ला गंभीर जेको आहे साईं इमरान हफ़ीज़ ऐं अब्दुल सत्तार आकाश टिकड़ाई लाइ अजरक जो तोहफ़ो खणी आयो आहे। डॉक्टर जमाल नासिर साहब इमरान हफ़ीज़ गंभीर के लुंगी जो तोहफ़ो ॾींदे ऐं सिंधी टोपी बि आहे अव्हांजे हथड़नि जे गुलाबनि में ही मंता जा ख़ूबसूरत लम्हा यकीनन असांजी तारीख़ आहिनि। सिंधी टोपी ऐं लुंगी जो तोहफ़ो सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान जी तरफ़ां डॉक्टर जमाल नासिर सोलंकी साहब मोहतरम इमरान हफ़ीज़ गंभीर के पेश कयो। मोहतरम एजाज़ुल्ला गंभीर साहब मोहतरम इमरान हफ़ीज़ जे लाइ अजरक खणी आयो आहे ऐं अब्दुल सत्तार आकाश टिकड़ाई साहब लाइ अजरक जो तोहफ़ो आंदो आहे। एजाज़ुल्ला खे गुज़ारिश आहे इमरान हफ़ीज़ ऐं आकाश टिकड़ाई के अजरकनि जो तोहफ़ो पेश करे रहियो आहे। ऐं थोरो लम्हो बि आहे किताब शायदि कंहिंखे पहिरीं कोन मिलियो मुख़्तसिर सरसरी जाइज़ो वठी लाहींदा। ऐं गुज़ारिश कंदुसि सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान जे असांजे इंतहाई जाखोड़ी साथी सेक्रेटरी सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान मोहतरम साईं एजाज अली जिस्काणी के पाण अचनि